हिन वक्त जेका सिंधड़ी तालुके जी यूनियन काउंसिल गिरोड शरीफ ते मौजूद आहियूं। तव्हांखे ॿुधायूं त काफ़ी जेके अहिड़ा घर आहिनि जेके हिन वक्त पाणीअ में आहिनि ऐं काफ़ी जेके कखावां घर आहिनि, कच्चा घर आहिनि, उहे ॾही पट पइजी विया आहिनि। केतिरो ई चौपायो माल मरी वियो आहे। उन हवाले सां हिते जेको आहे सो काफ़ी हिन सभ खां वधीक जेका मुतासिर थींदड़ यूनियन काउंसिल आहे उहा गिरोड शरीफ आहे। ऐं हिते जेको आहे सो बदनसीबी इहा चइबी त हिते जेको आहे को बि रेन एमरजेंसी सेंटर क़ाइमु न कयो वियो। वासियुनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे, हुननि जो छा चवणु आहे, अचो त उन सिलसिले में हिननि सां ॻाल्हायूं। त गिरोड शरीफ जेको आहे उहो माना त तमामु घणो मुतासिर थियो आहे, पर हिते डिप्टी कमिश्नर वारा अचनि था, फॉर्मल पंहिंजी विज़िट करे अॼु हलिया विया आहिनि। को बि कैंप हिते क़ाइमु न थी आहे। को बि हिते ग़रीब मिसकिन माण्हुनि जा ॾिसो ही घर ॿुॾा पिया आहिनि। को बि अहिड़ी जेका आहे अमली कमु को बि कोन कयो वियो आहे, न ई उन्हनि जी का मदद कई आहे। ऐं आम जेका पब्लिक आहे उन्हनि खे ॿोड़ियो थो वञे। ही ॿोड़िन उन करे था त जीअं हुनजो बजट वधे, फंड अचनि ऐं असां खायूं। ऑफिसर शाही जेका आहे खाइण जे चक्कर में तालुके सिंधड़ी में यूसी गिरोड शरीफ तमामु घणी मुतासिर थी आहे। का बि कैंप कोन्हे। जेके मुतासिर हिते वेठा आहिनि, जेके ॿुॾा आहिनि, उन्हनि लाइ का बि रिलीफ या मदद लाइ का शइ हींअर मौजूदु कोन्हे। हींअर तव्हां ॾिसी सघो था गिरोड शरीफ तालुके सिंधड़ी में सभ खां वधीक मुतासिर आहे। ऐं हींअर पाणी तव्हां ॾिसो था त केतिरो आहे। अञा उनखे असांखे रड़ियूं कंदे 4 ॾींहं थी विया आहिनि, पर हिते अहिड़ो को बि माण्हू न पहुतो आहे। ईअं चकर हणी विया आहिनि, पर अमली कमु अञा ताईं को बि कोन थियो आहे। वासियुनि जो चवणु आहे त असांजी अञा ताईं का बि सार संभाल न लधी वई आहे ऐं को बि अहिड़ो सेंटर क़ाइमु न कयो आहे जिथे जेको आहे सो मुतासिरीन खे रायो वञे। यूनियन काउंसिल गिरोड शरीफ जा काफ़ी इलाइक़ा पिणु घुमी ॾिठासीं जेको मुख़्तलिफ़ जेके घर आहिनि उहे पाणीअ जी लपेट में आहिनि। मंज़ूर शहर सिंध TV।